अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू दुरूसुल लुग़तिल अरबिय्या लिग़ैरि नातिक़ीन बिहा। इंशाअल्लाह अॼु जेको असीं पहिरियों सबक़ पढ़ंदासीं उन में असीं इस्म इशारो पढ़ंदासीं। इस्म इशारो जेको आहे इहो कंहिं लफ़्ज़ ॾांहुं कंहिं शइ ॾांहुं इशारे करण जे लाइ असीं जेकॾहिं पढ़ंदा आहियूं, मिसाल तौरु हाज़ा किताब, ही किताब आहे। किताब ॾांहुं असां इशारो करे चयो ही किताब आहे त उते असां आहियूं हाज़ा किताब। हाणे मुज़क्कर जे लाइ अलॻि लॻंदो आहे, उन लाइ हाज़ा, मुअन्नस जे लाइ वरी हाज़ी ही लॻंदो आहे। इंशाअल्लाह अॻिते असीं पढ़ंदासीं। अहिड़े हिसाब सां वाहिद वारे इस जी शइ जे लाइ अलॻि इस्तेमालु थींदो आहे, जमा वारे जे लाइ अलॻि हूंदो आहे, ऐं वेझे वारे जे लाइ अलॻि हूंदो आहे, परे वारे जे लाइ अलॻि हूंदो आहे। इंशाअल्लाह अॼु असीं सॼो पढ़ंदासीं। उन खां अलावा कंहिं शइ जे बारे में असीं पुछूं था त भाई ही छा आहे, त पोइ असीं चवंदासीं मां हाज़ा। मां जी माना आहे छा, मां हाज़ा ही छा आहे। वरी जॾहिं असीं कंहिं माण्हू जे बारे में पुछंदासीं त बाबा ही केरु आहे, त उते असीं चवंदासीं मन हाज़ा। मन जी माना आहे केरु, मन हाज़ा ही केरु आहे। पोइ असीं जवाबु ॾींदासीं हाज़ा ही, मिसाल और मां हाज़ा ही छा आहे, असीं चवंदासीं हाज़ा किताब या हाज़ा कलम। वरी मन हाज़ा ही केरु आहे, असीं चवंदासीं हाज़ा उस्ताद, ही उस्ताद आहे। हाज़ा मुअल्लिम, ही शागिर्द आहे। उन खां पोइ वरी मिसाल तौरु कंहिं शइ जे बारे में असीं सवाल करियूं त छा ही किताब आहे, यानी हिकिड़ो त असीं सवाल कंदा आहियूं त भाई ही छा आहे, असांखे उन जे मुतलिक़ का ॼाण ई कोन्हे। पर जॾहिं वरी असीं सवाल करियूं, माना यानी असांखे उन जे मुतलिक़ का थोरी ॼाण आहे, असीं रुॻो हुनखे कंफर्म था करियूं त छा ही किताब आहे, त उन जो जवाबु या त हा में या न में, यानी उहे सवाल जंहिंजो जवाबु हा या न में मिले त उते वरी ही इस्तेमालु थींदो आहे हमज़ा ज़बर या ठीकु आहे। वरी कॾहिं कॾहिं हल लॻंदो आहे, या हल, हिन खे चइबो आहे हुरूफ़ इस्तफ़हाम, यानी सवालिया हुरूफ़ इस्तफ़हाम। ऐं जेके मां ऐं मन आहिनि इन खे चइबो आहे अस्माए इस्तफ़हाम, अस्माए इस्तफ़हाम। त इहो हिकिड़ो फ़र्क़ु आहे मां ऐं मन में। ही जेके इस्तेमालु थींदा आहिनि उहे कंहिं शइ जे बारे में बिल्कुलु माना असांखे उन जी मालूमात ई कोन्हे, त असीं पुछंदा आहियूं बाबा ही छा आहे या ही केरु आहे। ऐं जॾहिं हमज़ा ज़बर या हल लॻंदो आहे, इन मां मुराद इहो आहे त असांखे उन जे मुतलिक़ थोरी घणी ॼाण आहे। असीं पुछूं पिया त माना छा ही किताब आहे, यानी उहो जुमिलो जंहिंजो जवाबु हा या न में ॾिजे। हा जे लाइ नाम चयो वेंदो आहे ऐं न जे लाइ ला चयो वेंदो आहे अरबी में। त उन जे लाइ वरी हुरूफ़ इस्तफ़हाम इस्तेमालु थींदो आहे या हल। त इंशाअल्लाह असीं सबक़ पढ़ंदासीं, उन में शयूं सभु असांजूं वाज़े थी वेंदियूं। अदरसुल अव्वल यानी पहिरियों सबक़, अदर्स यानी सबक़, अव्वल यानी पहिरियों। इन जो उनवान आहे हाज़ा। हाज़ा जेको आहे उहो कंहिं मुज़क्कर शइ ॾांहुं इशारे करण लाइ इस्तेमालु थींदो आहे। ऐं ॿियो जेको मुफ़रद हुजे यानी वाहिद मुफ़रद हुजे, ऐं हिन में टी जेका शइ आहे उहो इहो आहे त ही वेझे इशारे जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, यानी उहा शइ जेका वेझी हुजे। माना ही आहे, मिसाल परे जेकॾहिं असीं ओ हू मस्जिद आहे त उन जे लाइ वरी ॿियो लफ़्ज़ आहे, उहो इंशाअल्लाह अॻिते पढ़ंदासीं। त टे बुनियादी शयूं आहिनि हाज़ा जे लाइ। मुज़क्कर जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, मुफ़रद हुजे, जमा न हुजे, ठीकु। ऐं ॿियो इहो वेझे का अहिड़ी शइ ॾांहुं इशारे करण जे लाइ इस्तेमालु थींदो आहे जेका वेझी हुजे। त सबक़ खे इंशाअल्लाह असीं पढ़ूं था। सभिनी खां पहिरीं हिन में सबक़ में असांखे कुझु जुमिला ॾिना विया आहिनि ऐं उन्हनि जी वरी असांखे तस्वीरूं ॾिनियूं पियूं आहिनि। हाज़ा बैतुन, ही घर आहे, घर खे चइबो आहे बैत। हाज़ा मस्जिदुन, ही मस्जिद आहे। हाज़ा बाबुन, ही दरवाज़ो आहे, दरवाज़े खे चइबो आहे बाब। हाज़ा किताबुन, ही किताब आहे। गॾो गॾु तव्हां वोकेबलरी बि नोट कंदा वञो इंशाअल्लाह। हाज़ा कलमुन, ही कलम आहे, पेन आहे। हाज़ा मिफ़्ताहुन, चाबी खे चइबो आहे मिफ़्ताह, ही चाबी आहे। हाज़ा यानी ही मिफ़्ताह, चाबी खे। हाज़ा मकतबुन, ही डेस्क आहे, ही डेस्क आहे। हाज़ा सरीरुन, ही बेड आहे। बेड खे, खट खे या चारपाई खे सरीर चइबो आहे, सरीर। अच्छा, सरीरुन वक़फ़न सरीर, मतिलबु तव्हां कंफ्यूज़ थी वञो त ही केॾी महिल सिर्फ़ु असीं सरीर बि चऊं ऐं सरीरुन त वक़फ़ करण महिल वरी सरीर चइबो आहे। पर माना हिते असीं छो त असीं पढ़ूं पिया त असीं भले बग़ैर वक़फ़ जे ई पढ़ूं। हाज़ा सरीरुन, ही बेड आहे। हाज़ा कुर्सीयुन, ही कुर्सी आहे। हाणे वरी अचे थो मां हाज़ा, यानी ही छा आहे। मां इस्तेमालु थींदो आहे
ही असां ॾिठो इसम इस्तफ़हाम आहे, सवाल या इसम आहे, हिन जी माना आहे छा। ऐं मा हाज़ा जो मतिलबु थींदो ही छा आहे, ही छा आहे। ऐं ही माना गैर इंसान शइ जे लाइ, माना जेके बि शयूं आहिनि, जानवर आहिनि, गैर जानदार शयूं आहिनि, उन्हनि जे लाइ जॾहिं किसी को सवाल कंदासीं त उते असीं मां हणंदासीं। इंसान जे लाइ वरी मन हणंदासीं, उहो अची अॻिते इंशाल्लाह पढ़ंदासीं। मिसाल तौरु मां हाज़ा, ही छा आहे, हाज़ा बैतुन, ही घर आहे। वरी हाणे कंफर्म करण जे लाइ सवाल थो करे, हाज़ा बैतुन, छा ही घर आहे। छो त हिकिड़ी जॻह त मूंखे सम्झ में अची वई, का जॻह आहे, माना कंफर्म थो करे ही घर आहे या ऑफिस आहे या मस्जिद आहे। चए थो नाम हाज़ा बैतुन, ही घर आहे। हाणे ही जेको आहे इहो वरी हर्फ़ इस्तफ़हाम आहे, यानी उहो सवाल कंहिं जुमिले खे सवालिया में कन्वर्ट करण जे लाइ लॻी वेंदो आहे। ऐं उनखे माना छा ही घर आहे, चवंदो हा, जी हा, नाम, जी हा, ही घर आहे। ऐं जेको मां हाज़ा, यानी कंहिं शइ जी असांखे ख़बर ई कोन्हे, असीं बिल्कुलु पुछूं भई ही छा आहे, त इन्हनि ॿिन्ही उमीद तव्हांखे मां हाज़ा ऐं हाज़ा बैतुन जो जेको सवाल या मफ़हूम आहे, इन जे तव्हांखे फ़र्क़ु सम्झ में अची वियो हूंदो। उन खां पोइ मां हाज़ा, ही छा आहे, हाज़ा कमीसुन, ही कमीस आहे। हाज़ा सरीरुन, छा ही खट आहे, छा ही बेड आहे। जवाब थो ॾे ला हाज़ा कुर्सी, न ही खट कोन्हे, ही त कुर्सी आहे। ला हाज़ा कुर्सी, न ही कुर्सी आहे। हाज़ा मिफ़्ताहुन, मिफ़्ताहुन जी छा माना हुई, चाबी, छा ही चाबी आहे। ला हाज़ा कलम, न ही कलम आहे। मां हाज़ा, ही छा आहे, हाज़ा नजमुन, ही तारो आहे, तारे खे चइबो आहे नजम। हाणे तमरीन, तमरीन यानी एक्सरसाइज, मश्क खे तमरीन चयो वेंदो आहे। त हाणे हिन में तव्हां हल करियो इंशाल्लाह। पुछेबो, तव्हां हिते सवालात कुझु पुछेबो त हिनखे जवाबु ॾियणा आहिनि। मां हाज़ा, ही छा आहे, हिनखे हिन चाबी खे छा हो, मिफ़्ताह, हाज़ा मिफ़्ताहुन, हाज़ा मिफ़्ताहुन, ही चाबी आहे। मां हाज़ा, ही छा आहे, हाज़ा किताबुन। मां हाज़ा, ही छा आहे, हाणे कलम, हाज़ा कलमुन। मां हाज़ा, ही छा आहे, हाणे तव्हां पाण हल करियो। दरवाज़ो, दरवाज़े खे छा चइबो, बाब, बाबुन, हाज़ा बाबुन। मां हाज़ा, ही छा आहे, हाज़ा बैतुन। मां हाज़ा, ही छा आहे, हाज़ा कुर्सियुन। वरी मश्क नंबर 2 आहे तमरीन। पुछे पो हाज़ा बैतुन, छा ही घर आहे। तव्हां हल करियो। ही तव्हां घर नमूने असांखे कोन पियो नज़र अचे, ही मस्जिद टाइप आहे, त असीं चवंदासीं ला, ला हाज़ा मस्जिदुन, हाज़ा मस्जिदुन। हाज़ा मिफ़्ताहुन, छा ही चाबी आहे। चइबो ला, ला हाज़ा, हाज़ा कलमुन। तव्हां पाण हल करियो इंशाल्लाह, हिनजो तव्हांखे PDF मिली वेंदो। तव्हां पाण पहिरीं हल करियो, हिन वीडियो खे रोके तव्हां पाण हल करियो, पोइ तव्हां ॾिसो त में छा पियो जवाबु अचे। हाज़ा कमीसुन, छा ही कमीस आहे। जी जवाबु ॿुधायो। जी बिल्कुलु, नाम, नाम हाज़ा कमीसुन। हाज़ा नजमुन, छा ही तारो आहे। त जवाबु थींदो नाम, हाज़ा नजमुन। वरी 3 नंबर मश्क आई आहे। चए थो इक़रा वक्तुब, पढ़ो, इक़रा यानी पढ़ो, वक्तुब ऐं लिखो। यानी ही जेके लफ़्ज़ लिखिया पिया आहिनि, हिकिड़ो त उन्हनि खे पढ़ो, सही अदायगी करे,
हिन में मिसाल तौरु आख़िर में तनवीन आख़िर में कोन ॾिनल आहे त तनवीन ॾेई हुनखे हिकिड़ो पढ़ो, ॿियो हुनखे लिखो पंहिंजी कापी में, त लिखंदासीं त इनशाला असांखे मज़बूत थी वेंदी, वॉकेबलरी असांखे मज़बूत थी वेंदी। त हाणे तव्हां पाण हिनखे पंहिंजी नोटबुक में हिनखे लिखिजाओ इनशाला, ऐं उहो बि तनवीन समेत हरकातूं ॾेई, जेके ज़हर ज़बर ॾेई जेको असां पढ़ियूं आहिनि उहे उन समेत तव्हां लिखिजाओ इनशाला। त हाज़ा मकतबुन, मकतबुन ही डेस्क आहे, हाज़ा मस्जिदुन ही मस्जिद आहे, हाज़ा क़लमुन ही क़लम आहे, हाज़ा सरीरुन ही बेड आहे, मा हाज़ा ही छा आहे, हाज़ा कुर्सियुन ही कुर्सी आहे, अहाज़ा बैतुन छा ही घर आहे, ला न हाज़ा मस्जिदुन ही मस्जिद आहे, मा हाज़ा ही छा आहे, हाज़ा मिफ्ताहुन ही चाबी आहे। हाणे असीं अचूं था के माण्हू जे बारे में सवाल करण जे हवाले सां, के मिसाल तौरु के माण्हू जे बारे में पुछूं था भाई ही केरु आहे, त ओॾी महिल ईंदो मन हाज़ा। मन हाज़ा यानी केरु आहे, ही केरु आहे, मन यानी केरु, हाज़ा यानी ही। हाज़ा असां ॾिठो मुज़क्कर वाहिद यानी मुफ़रद ऐं वेझे जे लाइ जेको हूंदो आहे उन खां पुछणु, उन जे बारे में इशारे करे जॾहिं असीं कंदा आहियूं त हाज़ा इस्तेमालु कंदा आहियूं। त मन हाज़ा ही केरु आहे, अॻियां फोटू ॾिनियूं पिया आहिनि। मन हाज़ा ही केरु आहे, हाज़ा तबीबुन ही डॉक्टर आहे। मन हाज़ा ही केरु आहे, हाज़ा वलदुन ही छोकिरो आहे। मन हाज़ा ही केरु आहे, हाज़ा तालिबुन ही तालिब आहे, तालिब इल्म आहे, शागिर्द आहे। अहाज़ा वलदुन छा ही छोकिरो आहे। हाणे ॾिसो फोटू में तव्हां पाण गौर करियो, ही छोकिरो कोन्हे, ही वॾो भाई आहे, त वॾे भाई खे चइबो आहे रजुल, रजुलुन यानी भाई आहे या मर्द आहे। ला हाज़ा रजुल ही भाई आहे। अहाज़ा वलदुन छा ही छोकिरो आहे, ला न हाज़ा रजुलुन ही भाई आहे, वॾो मर्द आहे। मां हाज़ा ही छा आहे, हाणे वरी मिक्स में प्रैक्टिस पिया करियूं इनशाला। मां हाज़ा ही छा आहे, हाज़ा मस्जिदुन ही मस्जिद आहे। मन हाज़ा ही केरु आहे, हिन जो तर्जुमो थींदो, छो त ही कंहिं इंसान जे बारे में सवाल अची वियो न त उते मन लॻी वेंदो। त हाणे जॾहिं असीं मिक्स में प्रैक्टिस कंदासीं त इनशाला तव्हांखे शयूं वाज़े थी वेंदियूं। मन हाज़ा ही केरु आहे, हाज़ा ताजिरुन ही वापारी आहे, ही बिज़नेसमैन आहे। ताजिरुन चइबो आहे बिज़नेसमैन खे। हाज़ा कल्बुन ही कुतो आहे, हाज़ा कल्बुन ही कुतो आहे। अहाज़ा कल्बुन, हाणे ॾिसो कुते जी मथे तस्वीर अची चुकी आहे, त हाणे वरी पुछिबो त छा ही कुतो आहे, कल्ब चइबो आहे कुते खे। अहाज़ा कल्बुन छा ही कुतो आहे, त जवाबु ॾींदासीं ला न हाज़ा क़ित्तुन न ही कुतो कोन्हे, ही ॿिलो आहे। ठीकु आहे, क़ित्तुन चइबो आहे ॿिलो, मुज़क्कर ॿिले खे। ठीकु आहे, जेका मोनस ॿिली हूंदी आहे उनखे वरी हिरुन चइबो आहे, हिरुन। त क़ित्तुन यानी ॿिलो आहे। उन खां पोइ वरी आयो आहे हाज़ा हिमारुन, हिमार चइबो आहे गॾह खे, ही गॾह आहे। तस्वीर असांखे वाज़े अची वई। वरी हाणे हिन जे बारे में पुछिबो अहाज़ा हिमारुन छा ही गॾह आहे, चइबो ला न हाज़ा हिसानुन ही घोड़ो आहे, घोड़े खे चइबो आहे हिसान। वमा हाज़ा ऐं ही छा आहे। हाणे जेॾी महिल असीं जॾहिं पाण में हिकिड़ो कंटिन्यू हिकिड़ो डायलॉग हले पियो न मुसलसल, त उन में वरी व लॻी वेंदो आहे, व यानी ऐं, व यानी ऐं। त जॾहिं मुरकिब पाण में हलनि पिया, जुमिला हलनि पिया, त ॿिनि जुमिलनि खे मिलाइण लाइ ही इस्तेमालु थींदो आहे व। इनखे चइबो आहे हर्फ़े अतफ़, हर्फ़े अतफ़ हिनखे चयो वेंदो आहे। ऐं हरूफ़ अतफ़ ॿिया बि आहिनि, इनशाला उहा अॻिते असीं ॾिसंदासीं। हिकिड़ो जेको क़ुर मजीद में इलाही इस्तेमालु थींदो आहे उहो व हूंदो आहे, जंहिंजी माना आहे ऐं। वमा हाज़ा ऐं ही छा आहे, हाज़ा जमलुन ही उठ आहे। मां हाज़ा ही छा आहे, हाज़ा दीकुन, हाज़ा दीकुन ही मुर्गो आहे, मुर्गो। अच्छा, असांखे कीअं ख़बर पवंदी त ही हिते जेके अचनि पिया त इहे मुर्गी बि थी सघे थी, सवाल थी सघे थो छा ही मुर्गी नथी थी सघे। ॾिसो असीं जेको हिते पढ़ूं पिया हाज़ा,
हाज़ा इन तां जुमिले मां ई तव्हां सम्झी वञो त हाज़ा जेको हूंदो आहे उहो मुज़क्कर ॾांहुं इशारे करण जे लाइ हूंदो आहे। जेकॾहिं मोनस जेकॾहिं हुजे हा त हिते वरी असीं मोनस वारो ई कंदासीं। त तव्हां मिसाल तौरु दीकुन तव्हां कंफ्यूज़ थी वञो न बाबा दीकुन जी माना मुर्गी हूंदो या मुर्गो, त तव्हां उन खां पहिरीं ॾिसो त इशारो मुज़क्कर वारो या मोनस वारो, त उन मां तव्हां सम्झी वेंदव त हीउ जेको आहे मुर्गो यानी दीकुन यानी हीउ मुज़क्कर आहे। वरी उन खां पोइ आहे मन हाज़ा, हीउ केरु आहे? हाज़ा मुदर्रिसुन, हीउ उस्ताद आहे, उस्ताद खे चइबो आहे मुदर्रिस। अहाज़ा कमीसुन, छा हीउ कमीस आहे? हाणे ॾिसो कमीस जी मथे पिक्चर अची चुकी आहे त तव्हां उनखे ज़हन में आणियो त छा हीउ कमीस आहे? ला न हाज़ा मिंदीलुन, न हीउ रुमाल आहे, रुमाल खे चइबो आहे मिंदील। हा वरी उहो ई आहे इक़रा वक़्तु, पढ़ो ऐं लिखो। ही तव्हां पाण करियो इनशाला। हिनखे ज़ेरू ज़बरू ॾेई हिनखे पाण ऐं आख़िर में ॿ पेश या ॿ ज़बर उहो ॾेई तव्हां लिखो ऐं इन जी प्रैक्टिस करियो। मां हाज़ा, ही छा आहे? हाज़ा कलमुन, ही कलम आहे। हाज़ा कल्बुन, ही कुतो आहे, कल्ब चइबो आहे। मन हाज़ा, ही केरु आहे? हाज़ा तबीबुन, ही डॉक्टर आहे। हाज़ा जमलुन, ही उठ आहे। अहाज़ा कल्बुन, छा ही कुतो आहे? ला न हाज़ा क़ित्तुन, न ही ॿिलो आहे। अ हाज़ा दीकुन, छा ही मुर्गो आहे? नाम, जी हा। अच्छा जॾहिं बि अहिड़ो जुमिलो अचे न उन में लाज़मी कोन्हे त असीं पूरो जवाबु ॾियूं हा ही मुर्गो आहे, न इन जो सिर्फ़ु असीं हा या न में बि जवाबु ॾेई सघूं था। नाम, हाणे इन में माना ॻाल्हि वाज़े थी वई त बाबा ही अॻिते जुमिले पूरे चवण जी ज़रूरत कोन पवंदी। अहाज़ा हिसानुन, हिसान चइबो आहे घोड़े खे। अहाज़ा हिसानुन, छा ही घोड़ो आहे? ला न हाज़ा हिमारुन, न ही गॾ आहे। हाज़ा मिंदीलुन, ही रुमाल आहे। अहाज़ा वलदुन, छा ही छोकिरो आहे? नाम, जी हा। मन हाज़ा, ही केरु आहे? हाज़ा रजुलुन, ही मर्द आहे। ॾिसो हिकिड़ो हूंदो आहे छोकिरो, हिकिड़ो हूंदो आहे वॾो भाई, हिकिड़ो हूंदो आहे ॿार, त हर कंहिंजा अलॻि अलॻि लफ़्ज़ आहिनि। ॿार खे तिफ़लुन चइबो आहे, न विचोले छोकिरे खे चइबो आहे वलदुन, ऐं वॾो जेको भाई हूंदो आहे हुनखे रजुलुन। अॼु जे सबक़ में असां हाज़ा ॾिठो, उन जो इस्तेमालु ॾिठो त ही मुज़क्कर मुफ़रद ऐं वेझे जे इशारे जे लाइ हाज़ा लॻंदो आहे। ऐं उन खां पोइ असां ॾिठो मां हाज़ा, कंहिं शइ जे बारे में सुवालु करण जे लाइ, चाहे उहो जानवर हुजे या का शइ गैर जानदार हुजे या जानदार शइ हुजे, त उन जे लाइ मां लॻंदो आहे। वरी इंसान जे बारे पुछण लाइ ही केरु आहे, त उन जे लाइ मन हाज़ा इस्तेमालु थींदो आहे। वरी उहो सुवालु जंहिंजे बारे में मतिलबु असांखे कंफर्मेशन हासिलु करणी आहे, त उनखे वरी लॻंदो आहे, कॾहिं कॾहिं हल लॻंदो आहे। इनशाला अॻिते असीं ॾिसंदासीं त छा ही किताबु आहे? अहाज़ा किताबुन, त उनखे हर्फ़ इस्तफ़हाम चइबो आहे। मां ऐं मन खे वरी अस्मा इस्तफ़हाम चइबो आहे। उन खां पोइ वरी नाम यानी हा ऐं ला यानी न। त ही मुख़्तलिफ़ शयूं अल्हम्दुलिल्लाह अॼु असां ॾिठियूं। ऐं आख़िर में तव्हांखे हिकिड़ी वीडियो बि इनशाला, जीअं त असां ॾिठो हो त कंहिं बि ॿोली खे सम्झण जे लाइ या उनखे गिरफ़ हासिलु करण जे लाइ उनखे असीं गौर सां ॿुधूं, उनखे पढ़ूं ऐं उनखे ॾिसूं, त अॻिते तव्हांखे हिकिड़ी वीडियो ॾिनी पई वञे थोरे कुझु सॼे सबक़ जी, त उनखे तव्हां गौर सां ॿुधो ऐं उन में जेके पिक्चर्स अचनि पियूं उनखे तव्हां गौर सां ॾिसो ऐं उनखे पंहिंजे ज़हन में उनखे पाण सम्झण जी कोशिशि करियो। त उमेदु आहे तव्हांखे घणो कुझु सिखण में मिलियो हूंदो। अल्लाह ताला असांखे सम्झण जी ऐं हिन अरबी खे सम्झी करे पंहिंजे कलाम खे सम्झण जी ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जज़ाकल्लाहु ख़ैरन। सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुक व नतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। دروس اللغة العربية لغير الناطقين بها. الجزء الأول. الدرس الأول. هذا بيت، هذا مسجد، هذا باب، هذا كتاب، هذا قلم، هذا مفتاح، هذا مكتب، هذا سرير، هذا كرسي،
ما هذا؟ ما هذا؟ هذا بيت. أهذا بيت؟ نعم، هذا بيت. ما هذا؟ هذا قميص. أهذا سرير؟ لا، هذا كرسي. أهذا مفتاح؟ لا، هذا قلم. ما هذا؟ هذا نجم. التمرين الأول. ما هذا؟ ما هذا؟ ما هذا؟ ما هذا؟ ما هذا؟ ما هذا؟ التمرين الثاني. أهذا بيت؟ أهذا مفتاح؟ أهذا قميص؟ أهذا نجم؟ التمرين الثالث. اقرأ واكتب. هذا مكتب. هذا مسجد. هذا قلم. هذا سرير. ما هذا؟ هذا كرسي. أهذا بيت؟ لا، هذا مسجد. ما هذا؟ هذا مفتاح. من هذا؟ من هذا؟ هذا طبيب. من هذا؟ هذا ولد. من هذا؟ هذا طالب. أهذا ولد؟ لا، هذا رجل. ما هذا؟ هذا مسجد. من هذا؟ هذا تاجر. هذا كلب. أهذا كلب؟ لا، هذا قط. هذا حمار. أهذا حمار؟ لا، هذا حصان. وما هذا؟ هذا جمل. ما هذا؟ هذا ديك. من هذا؟ هذا مدرس. أهذا قميص؟ لا، هذا منديل. تمرين. اقرأ واكتب. ما هذا؟ هذا قلم. هذا كلب. من هذا؟ هذا طبيب. هذا جمل. أهذا كلب؟ لا، هذا قط. أهذا ديك؟ نعم. أهذا حصان؟ لا، هذا حمار. هذا منديل. أهذا ولد؟ نعم. من هذا؟ هذا رجل.